वीडियो में गाल कंदासीं ज़हर ज़िंदगी ड्रामा सीरियल के बारे में। दोस्त है जेको इंतहाई घणो सिंध में पॉपुलर है। बे नंबर ते जेको आहे सो हाई तकरा ड्रामा सीरियल है। तो अॼोके वीडियो में गाल कंदासीं त ज़हर ज़िंदगी के नेक्स्ट एपिसोड में छा थींदो मुकम्मल इन वीडियो में। दोस्तों तेस ताईं असांजे चैनल के तव्हां सब्सक्राइब करे सुठो कमेंट दियो, छाजे करे तव्हांजो हिकु रुपयो ज़ाया न थींदो, लेकिन असांजी वॾी हौसला अफ़ज़ाई थींदी। हलूं था। छा रईस कमाल खान पठाणीअ खे घरां कढी छॾींदो? छा रईस कमाल खान पठाणीअ खे तलाक ॾींदो, या जेको आहे सो रईस कमाल खान पठाणीअ खे सुठो कुटको ॾेई दोस्तों घरां कढी छॾींदो? ऐं ॿिए तरफ़ रबन मस्त पठाणीअ खे पंहिंजे घर वठी ईंदो दोस्तों, ऐं रबन मस्त पाण वटि रखंदो। दोस्तों रईस गफ़ार खान सभु कुझु ॼाणींदे बि ख़ामोश थी घर वेही रहंदो। दोस्तों हिननि ॿिन्हिनि जे विच में कुझु बि। ॿिए तरफ़ रबन ओठे खे रोकराए छॾींदो दोस्तों, ऐं उन खे ॿुधाईंदो त मूंखे सॼी हक़ीक़त जी ख़बर पइजी। ॿिए तरफ़ रबन मस्त ओठे खे रोकराए चयो आहे त मूंखे सॼी ख़बर पइजी वई आहे त मुंहिंजे घर खे कंहिं उजाड़ियो। दोस्तों मुंहिंजे घर खे रईस कमाल खान ई उजाड़ियो आहे, ऐं मां रईस कमाल खान खां पंहिंजा सभु हिसाब किताब चुकतू कंदुसि। त दोस्तों छा थींदो नेक्स्ट एपिसोड? पन दलाल खां सॼी हक़ीक़त पुछा कंदा दोस्तों, ऐं सॼी हक़ीक़त उन्हनि खां पुछा करण खां पोइ छा रिएक्शन ॾींदो? उन्हनि तरफ़ गुलाम रबन खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो त कंहिं कहिड़ा कहिड़ा कारनामा कया दोस्तों, छाजे करे रईस नवाब खान सॼी जेका आहे इन जुठनि जे पोयां रईस नवाब खान जो ई हथ आहे, त सॼी हक़ीक़त रबन खे ॿुधाई। ॿिए तरफ़ रईस गफ़ार खान सभु कुझु ॼाणे ऐं सभु कुझु ॿुधण खां पोइ बि ख़ामोशी इख़्तियार कंदो दोस्तों, ऐं ख़ामोश थी घर दोस्तों रईस गफ़ार खान खां धार थियण जी कोशिशि कंदो, ऐं धार अलॻि ई इख़्तियार कंदो। त इहो अॼोको ड्रामो सीरियल दोस्तों नेक्स्ट एपिसोड अगरि ॾिसणु चाहियो था त असांजे चैनल खे फटाफट सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो लाज़मन ॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट एपिसोड में, तेसि ताईं ॾींदा इजाज़त।